वतन जे लाइ शहादतूं मारण खां पोइ ॿी हिन खां वधीक कहिड़ी क़ुर्बानी थी सघे थी। पोइ साबित करणो पवंदो। ताज जोयो जंहिं समूरी ज़िंदगी सिंध वतन सां इश्क कंदे गुज़ारी आहे, GM सैद जो सचो पैरोकार आहे, जेको क़ौम जीआरण ख़ातिर पंहिंजे पुट ऐं नुंहुं समेत अॼु लाड़काणे में सिंध पुलिस जी सख़्त तशदुद सबबि हिन उमिरि में तशदुद बर्दाश्त करे क़ौम जे ज़मीर खे जाॻाइण जी भरपूर कोशिश करे रहियो आहे। न्याणियूं ससुई ऐं सोरठ लोहार पंहिंजे शहीद वालिद जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज करे रहियूं आहिनि। उन्हनि जो साथ ॾींदड़ फौज़िया सिंगार ऐं ॿिया क़ौमी कारकुन अकेले सिर्फ़ लाड़काणे में रमज़ान शरीफ़ जे महीने में पुलिस जूं लठियूं खाईंदा रहिया। अफ़सोस, सिंध पुलिस आफ़ीसर ऐं सिपाही वंगार वहंदा पंहिंजी क़ौम जी न्याणियुनि खे तज़लील जो निशानो बणाए गिरफ़्तार कंदा रहिया। अफ़सोस, असां पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिसी ऐं बेशर्मीअ सां अखियूं बंदि करे सुम्ही रहियासीं।